जानवर टे क़िस्म हन। रिढ हिकिड़ो क़िस्म आहे, बकरी उन सां शामिल आहे, यानी रिढ ऐं बकरी हिकिड़े क़िस्म में शुमार आहिनि। ॿिन्हीअ में हिकिड़ो हिकिड़ो भाङो थींदो आहे। बकरीअ जी उमिरि बि 12 महीना हुजणु ज़रूरी आहे, रिढ जी उमिरि बि 12 महीना हुजणु ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त साईं ॾंद हिन कोन भॻा आहिनि। जेकॾहिं घर जो जानवर आहे, अॼु ईद जे ॾिहाड़े जानवर तव्हांजो ॼाओ आहे, छेलो ॼाओ आहे, घेटो ॼाओ आहे, उहो वरी आईंदे साल अव्हां 10 तारीख़ क़ुर्बानी न कंदव। इहो मसइलो सम्झिजो। अॼु काई तारीख़ आहे? अॼु जेकॾहिं कंहिंजी बकरी वियामे, अॼु जेकॾहिं कंहिंजी रिढ वियामे, उहो घटड़ो छेलड़ो अव्हां पाले 12 महीने क़ुर्बानी 10 तारीख़ नथा करे सघो। 11 कंदव, 12 कंदव, छो त 10 तारीख़ ते हिकिड़ो ॾींहुं साल में खुटंदुसि। सम्झो था न? यानी हिकिड़ो ॾींहुं बि जेकॾहिं खुटल आहे त बि क़ुर्बानी जाइज़ कान्हे। पर भला जेकॾहिं 11 ॼमे त उन जी वरी ईंदड़ साल क़ुर्बानी 12 तारीख़ कबी। पर जे भला 12 तारीख़ ॼमे त उन जी क़ुर्बानी आईंदी साल जाइज़ ई कान्हे। छो त क़ुर्बानी जा 3 ॾिहाड़ा आहिनि, 10, 11, 12। ॾंदनि ते कोन्हे, साल ते आहे, 12 महीना पूरा थियनि। अहिड़े तरीक़े सां ॿियो क़िस्म जानवर जो आहे मेह ऐं ढगी। उन जी उमिरि 2 साल हुजे। टियों क़िस्म जानवर जो आहे उठ। उन जो उमिरि जो क़ैद आहे 5 साल। 5 सालनि मां हिकिड़ो ॾिहाड़ो बि घटि आहे, उन जी क़ुर्बानी कान थींदी।